बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे वलीकार चवां थो। मां आहियां नूरुल सुमरो। अॼु जो पंहिंजो लेक्चर आहे सिंधी ग्रामर, सिंधी लेक्चर STS जेके सिवा टेस्टिंग सर्विस IBS सेक्टर वारा वठी रहिया आहिनि सिंध पुलिस कांस्टेबल जे लाइ। सो उन में जेको सिंधी जो पोर्शन आहे अॼु पंहिंजो उन ते आहे। सिंधी जा मूं MCQ जे थ्रू माना लेक्चर ठाहियो आहे। लेक्चर स्टार्ट थियण खां पहिरीं जिन महिल चैनल सब्सक्राइब न आहे को सब्सक्राइब कनि जीअं उन्हनि खे अहिड़ा ॿिया बि वीडियो मिली सघनि। अॼु ॿियो नंबर लेक्चर आहे ऐं कल्ह पहिरियों नंबर लेक्चर हुयो जेको, ठीकु आहे न। अॼु ॿियो नंबर लेक्चर आहे, कल्ह पहिरियों लेक्चर हुयो। सो स्टार्ट कयूं था पाण पंहिंजो लेक्चर। सभ खां पहिरीं पहिरियों सुवालु आहे त ज़मीर इशारे जा केतिरा क़िस्म आहिनि। A में आहे 1, B में आहे 3 ऐं C में आहे 4 ऐं D में आहे 5। त ज़मीर इशारे जा क़िस्म हिकिड़ो ई आहे, ठीकु आहे। ए जवाबु हिन जो करेक्ट आहे। ठीकु थी वियो। जेको इशारो करे थो ज़ाहिरी आहे इशारो होॾां, इहो त हिकिड़ो ई थी वियो न, ठीकु आहे। उन खां बाद में ॿियो नंबर सुवालु आहे सिंधी ॿोलीअ में अदद केतिरनि हिसनि में विरायल हूंदा आहिनि। A में आहे 2, B में आहे 3, C में आहे 4 ऐं D में आहे 5। ठीकु आहे, D में आहे 5। त इन जो सही जवाबु छा थींदो? इन जो सही जवाबु थींदो 2 हिसनि में। ठीकु आहे, घणनि हिसनि में विरहायल आहिनि? 2 हिसनि में विरहायल आहिनि। इन जो बि जवाबु ए सही आहे। उन खां बाद में टियों नंबर क्वेश्चन आहे इस्म ऐं ज़मीर ॻाल्हाइण महिल मुख़्तलिफ़ हालतुनि में इस्तेमालु थियनि था। कॾहिं उहे हालत फ़ाइली कमु कंदड़ में हूंदा आहिनि त कॾहिं हालत मफ़ूली में यानी अहिड़े हालत में हूंदा आहिनि जो मथनि कम जो असरु थींदो आहे, त कॾहिं वरी उन्हनि जी हालत निस्बत तालुक़ ऐं वास्ते वारी हूंदी आहे। उन लिहाज़ खां इस्म ऐं ज़मीर जूं केतिरियूं हालतूं आहिनि। हाणे हिकिड़ो हूंदो आहे फ़ाइल, जेको मतिलबु इस्म ज़मीर जेके धणी हूंदो आहे, जुमिले में मालिक हूंदो आहे, या जेको मतिलबु कमु कंदड़ हूंदो आहे उनखे फ़ाइल चइबो आहे। फ़इल कमु कंदड़ हूंदो आहे, माना जेको थी रहियो आहे उहो फ़इल आहे। ऐं मफ़ूल जंहिं ते असरु पवे। त इहो छा तव्हां मफ़ूल ऐं फ़इल जा लफ़्ज़ ॿुधी करे परेशान न थियो, इहे मतिलबु ग्रामर जा हिसा आहिनि। त हाणे हिन जेको सुवाल जो जवाबु आहे उहो जवाबु आहे, हिन जो जवाबु जेको आहे C आहे। ठीकु आहे, 5 हालतूं हूंदियूं आहिनि अहिड़े क़िस्म जूं। ठीकु थी वियो। उन खां बाद में चोथों नंबर क्वेश्चन आहे जुमिले में उहे लफ़्ज़ जेके इस्म जे गुण अवगुण ख़ूबी क़िस्म ऐं क़दुरु वग़ैरह ॿुधाइनि तिन खे छा चइबो आहे। ठीकु आहे। A में आहे फ़इल, B में आहे ज़मीर, T में आहे सिफ़त ऐं चौथा D में आहे को बि न। त हाणे फ़इल छा हूंदो आहे? फ़इल हूंदो आहे कमु कंदड़। ठीकु आहे, फ़इल छा हूंदो आहे? कमु कंदड़ हूंदो आहे। ऐं ज़मीर छा हूंदो आहे? जेको इस्म जे पारां कमु अचे। ऐं सिफ़त छा हूंदी आहे? सिफ़त हूंदी आहे सारा। त हिन जो जेको सही जवाबु आहे उहो आहे सिफ़त। छो कंहिं बि इस्म जी सारा या ग़िला करण वारी शइ उनखे सॾिबो आहे सिफ़त। सारा सिफ़त लफ़्ज़ हुई ॿुधो था। ठीकु आहे। उन खां बाद में 5 नंबर लफ़्ज़ आहे सिफ़त जा कुल केतिरा क़िस्म आहिनि। त इन जो जवाबु A में आहे 3, B में आहे 4, C में आहे 5 ऐं D में आहे 6। त हिन जो जवाबु सही D आहे, जेको 6 जवाबु आहे। ठीकु थी वियो। 6 नंबर क्वेश्चन आहे उहो लफ़्ज़ जेको जुमिले में हुअणु, पवणु, सहणु, करणु या थियणु जी माना ॾेखारे उनखे छा चइबो आहे। त पहिरें में सिफ़त आहे, ॿी में फ़इल आहे, टी में C में मतिलबु ज़मीर आहे ऐं D में उन्हनि मां को बि न आहे। त सिफ़त हिकु अहिड़ी शइ आहे जेकी तारीफ़ कंदी आहे मतिलबु कंहिं बि इस्म या ज़मीर जी। त हीअ हिन लफ़्ज़ जी हिन सुवाल जो जवाबु नथो थी सघे। उन खां बाद में फ़इल आहे। फ़इल माना कमु कंदड़ फ़इल। हाणे फ़इल पाण बिआसानी फ़इल इहो हूंदो आहे कमु, फ़इल खे कमु चई सघो था, जीअं अंग्रेज़ी में वर्ब चइबो आहे। जॾहिं बि को बि लफ़्ज़ जुमिले में अचे ऐं उहो ण जी माना ॾेखारे, ण जो लफ़्ज़ इस्तेमालु थिए, जीअं हुअणु, पवणु, सहणु, ऐं सभिनी जे आख़िरी में अहिड़े वण इस्तेमालु थियल आहे, त इहो लफ़्ज़ जॾहिं बि हूंदो जुमिले में उहो फ़इल खे ज़ाहिर कंदो। ज़मीर हिकु ॿी शइ आहे ऐं उन्हनि मां को बि न, त मतिलबु हिन मां को बि न। उन खां बाद में उहे लफ़्ज़ जेके इस्म जे बदिरां कमु अचनि था तिन खे छा चइबो आहे। त उहे लफ़्ज़ जेके इस्म जे बदिरां कमु अचनि था उन्हनि खे छा चइबो आहे। त उहो इस्म ख़ासि,
इसम ख़ासि हिकु अलॻि शइ आहे, हिकु अहिड़ो इसम आहे जेको ख़ासि में ख़ासि आहे, हिकिड़ो क़िस्म आहे इसम जो हिकिड़ो इसमें आम हूंदो आहे, ॿियो इसमें ख़ासि हूंदो आहे। उन खां बाद में आहे ज़र्फ़। ठीकु आहे, ज़र्फ़ वरी छा हूंदो आहे, ज़र्फ़ कम जी तारीफ़ कंदो आहे, मतिलबु फ़ाइल हूंदो आहे न, फ़अल उन जी तारीफ़ कंदो आहे ज़र्फ़, फ़अल जी तारीफ़ कंदो आहे ज़र्फ़। ठीकु आहे, त हिते फ़अल त आहे कोन, इन जे करे पाण ज़र्फ़ जो पुछल ई कोन्हे हो, त पाण ज़मीर ई खणंदासीं। छाजे करे ज़मीर खणंदा जो इसम जे बदिरां कमु अचे थो। मिसाल तौरु असलम लिखे पियो, इन जॻह ते पाण चऊं त ही लिखे पियो, त इन ही जे लफ़्ज़ जे लाइ ज़मीर ही खे ज़मीर छॾिबो आहे, त इहो ज़मीर जो क़िस्म आहे ऐं ज़मीर जे इसम जे बदिरां ज़मीर कमु ईंदो आहे। 8 नंबर क्वेश्चन आहे, उहे लफ़्ज़ जेको सिफ़त ऐं ॿिए ज़र्फ़ सां लॻी ऐं उन मां वक़्तु, जाइ, नकार, हाकार, रीत या क़दुर जी माना निकिरे ऐं उनखे छा चइबो आहे। त पहिरें में ज़र्फ़ आहे, ॿिए में फ़अल आहे, टे में सिफ़त आहे ऐं डी में इन्हनि मां को बि न आहे। त हिन खे ज़र्फ़ चइबो आहे। ज़र्फ़ मतिलबु हाकार ॿुधाईंदो आहे, नाकार ॿुधाईंदो आहे, क़दुर बि कंदो आहे कंहिंजी, कम वारे जी, मतिलबु जेको कमु हली रहियो आहे उन जी। ठीकु आहे न, जेको कमु हली रहियो आहे ऐं लिखी रहियो आहे, हाणे लिखी रहियो त आहियां, हाणे मुंहिंजी तारीफ़ करण जे लाइ ज़र्फ़ खे इस्तेमालु करणो पवंदो। छो, ऐं भलो लिखी रहियो आहियां या किनो लिखी रहियो आहियां, ऐं भलो पढ़ाए रहियो आहियां या ग़लति पढ़ाए रहियो आहियां, इहो इन ग़लति सही के माना कम जी जेकी तारीफ़ करे उहो ज़र्फ़ हूंदो आहे। ऐं वक़्तु ॿुधाए हींअर पढ़ाए रहियो आहे, हींअर करे रहियो आहे, त इहो बि ज़मीर आहे। ठीकु आहे, ऐं कोन कंदुसि, इहो बि मतिलबु कोन जो लफ़्ज़ ज़र्फ़ में अचे थो। ठीकु आहे, ऐं हा ऐं कंदुसि, इहो बि हाकार, मतिलबु तव्हांखे सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। फ़अल त वरी हिकु कमु आहे। ठीकु आहे न, सिफ़त वरी तारीफ़ आहे कंहिंजी, इसम जी ऐं हुनजी, उन्हनि मां को बि न। उन खां बाद में 9 नंबर क्वेश्चन आहे, अहिड़ो लफ़्ज़ जेको जुमिले में इसम या ज़मीर जे पोयां अचे ऐं जुमिले जी सही माना ज़ाहिर करे, उनखे छा चइबो आहे। जेको इसम जे पोयां ईंदो आहे, मतिलबु इसम या ज़मीर जे पोयां लफ़्ज़ ईंदो आहे, उहो कहिड़ो आहे, पाण ॻोल्हणो हूंदो आहे। हुर्फ़ जुमिलो, हिते हुर्फ़ जुमिलो आहे, हुर्फ़ जुमिलो अलॻि शइ आहे, हुर्फ़ निदा अलॻि शइ आहे, हुर्फ़ जर ऐं वस्फ़, वस्फ़ त हिकु वरी अलॻि शइ थी वई। त इन जे करे जेको सही जवाबु थींदो उहो हुर्फ़ जर जवाबु थींदो। जर छा कंदो आहे, जर ॿिनि मतिलबु ज़मीरनि खे मिलाईंदो आहे, ॿिनि इसमनि या ज़मीरनि जे विच में जेको अख़र ईंदो आहे उनखे छा चइबो आहे, उनखे ज़मीर चइबो आहे, उहो हुर्फ़ जर चइबो आहे। ठीकु आहे न, ॿिनि इसम या ज़मीर खे पाण में मिलाए त उन्हनि खे हुर्फ़ जर चइबो आहे। हिते बि थो चए इसम जे ज़मीर जे पोयां अचे त उनखे छा चइबो आहे। ठीकु आहे न, उन खां बाद में 10 नंबर क्वेश्चन आहे, आख़िरी क्वेश्चन आहे, चए थो जेको लफ़्ज़ ॿिनि लफ़्ज़नि जुमिलनि जी ॿिनि भाङनि या ॿिनि जुमिले खे ॻंढे उनखे छा चइबो आहे। मतिलबु जेको लफ़्ज़ ॿिनि हिसनि, ॿिनि भाङनि या ॿिनि जुमिलनि खे पाण में ॻंढे त उनखे छा चइबो आहे। हिकिड़ो आहे हुर्फ़ जर, हुर्फ़ जर मथी तव्हांखे ॿुधायमि त उहो हिकु अलॻि लफ़्ज़ आहे, उहो छा कंदो आहे, सिर्फ़ु इसम खे जोड़ींदो आहे जुमिले सां। ठीकु आहे न, या ज़मीर खे जोड़ींदो आहे जुमिले सां। ऐं हुर्फ़ जुमिलो छा हूंदो आहे, हुर्फ़ जुमिलो ईअं हूंदो आहे जेको ॿिनि जुमिलनि खे पाण में ॻंढे या ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में ॻंढे, उनखे हुर्फ़ जुमिलो चइबो आहे। हुर्फ़ निदा छा हूंदी आहे, हुर्फ़ निदा माना तजुब वारी निशानी वारे जुमिले खे चइबो आहे हुर्फ़ निदा। ठीकु आहे, ऐं इन्हनि मां को बि न। त हिननि मां जेको सही जवाबु आहे उहो आहे हुर्फ़ जुमिलो। छाजे करे हुर्फ़ जुमिलो आहे, छो जो हुर्फ़ जुमिलो ॿिनि खे मिलाईंदो आहे, मतिलबु ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में मिलाए, ॿिनि जुमिलनि खे पाण में मिलाए, या हिकु जुमिले या हिकु लफ़्ज़ खे पाण में मिलाए, या ॿिनि भाङनि खे पाण में मिलाए, उनखे हुर्फ़ जुमिलो चइबो आहे। उमेदु कयां थो तव्हांखे मुंहिंजो अॼु जो लेक्चर बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया लेक्चर तव्हांखे ॾिसण में मिलंदा। ॾिसंदा रहो मुंहिंजो यूट्यूब चैनल एन एग्ज़ाम अकेडमी में। थैंक यू वेरी मच।